बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। ऐं अल्लाह जो शुक्र आहे त असां टियों पारो हुनजी सम्झाणी पूरी कईसीं। उन खां अलावा हुन में कॾहिं किथे शान नुज़ूल हुयो, किथे तजवीद हुई, किथे थोरो ग्रामर हुयो। माना इहे थोरो थोरो कंदा आयासीं, जिते जिते जेका महसूस कजे पियो त उनखे अहमियत हुई आहे हुई, जीअं बिल्कुल थोरो थोरो करे अल्हम्दुलिल्लाह उहो असां ख़ैर सां पूरो कयोसीं। बिल्कुल हाणे इंशाअल्लाह ताला असांजो हलणो आहे नेक्स्ट ही असांजो माना फेज़ शुरू थियो आहे। अल्लाह को दुआ घुरूं कई आहे, रबी इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। नओं फेज़ असांजो कहिड़ो आहे? तजवीद। इहा सलाह थी त क़ुर पाक खे सम्झणो बि आहे, पर सही तरीक़े सां पढ़णो बि आहे न इंशाअल्लाह ताला। उन जे लाइ तजवीज़ खे सिखण बि माना इंशाअल्लाह ताला लाज़मी आहे। त इन करे असां पाण हिनखे तजवीद जो माना तजवीज़ थोरी घणी असां पढ़ंदा आया आहियूं, पर हींअर असां मुकमिल असांजो माना जेको फोकस आहे न उहो तजवीद ते आहे इंशाअल्लाह ताला। सभ खां पहिरीं तजवीद आहे छा? तजवीद जो लफ़्ज़ जवद मां निकितल आहे। जवद, ठीकु आहे, माना कंहिं शइ खे बहितर करणु, का शइ मॉडिफाई करे उनखे बहितर कजे, माना उहो अरबी में उनखे चइबो जवद, माना टू इम्प्रूव और टू ब्यूटिफाई। ठीकु आहे। त माना जॾहिं असां क़ुर पाक जे हवाले सां ॾिसंदासीं त क़ुर पाक खे सुठी तरह पढ़ण खे नालो ॾिनो वियो आहे तजवीद। माना छा? त तजवीद माना क़ुर शरीफ़ खे बहितर नमूने करे पढ़णु। तजवीद में कहिड़ियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं? टे ॻाल्हियूं आहिनि मुख्य। माना क़ुर पाक खे असां बहितर करे छा पढ़ूं? पढ़ंदा त आहियूं, ईअं माण्हू कोई चवे त असां छा कीअं बहितर पढ़ूं, हुन में टे ॻाल्हियूं अची वञनि थियूं जंहिंजो ख़्यालु रखिबो। कहिड़ो? अखर जेके आहिनि कहिड़ा आहिनि क़ुर पाक जा, ऐं उन्हनि जा मख़रज कहिड़ा आहिनि, माना आर्टिकुलेशन पॉइंट्स कहिड़ियूं आहिनि अखरनि जूं जेके असां इस्तेमालु कयूं था पिया। पोइ उन्हनि जी अदायगी असां कीअं कंदासीं, इहो तजवीद जो पार्ट। उन खां अलावा ॾिसंदासीं त अखर ऐं उन्हनि जूं सिफ़तूं, माना अखरनि जा कैरेक्टरिस्टिक्स कहिड़ा आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि जो ख़्यालु न रखियोसीं त माना क़ुर ठाहे ठाहे न पढ़ी सघंदासीं। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त कुझु क़ाइदा आहिनि छाजा? तिलावत करण जा। क़ुर पाक जी तिलावत जॾहिं कजे थी आयतुनि जी, उन में कुझु क़ाइदा अचनि था पिया, चाहे वक़फ़ जो क़ाइदो हुजे, चाहे अखर खे डिघो करण जो, घटि करण जो, वधाइण जो, अहिड़े नमूने सां कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके क़ाइदा आहिनि अदायगी जा, उहे क़ाइदा सम्झणु, इहो बि तजवीद जो पार्ट आहे। माना टे शयूं अची वयूं। कहिड़ियूं? अखर, उन्हनि जा मख़रज, अखरनि जूं सिफ़तूं ऐं क़ाइदा। ठीक थियो। माना ओवरऑल हिनखे चई सघूं पिया त तजवीद इहा शइ आहे जो क़ुर पाक खे सुठी तरह पढ़ण जा क़ाइदा, कानून ऐं उसूल इहे सम्झणा आहिनि। ठीकु आहे। इन में मां इहो चवंदुसि त मां एक्नॉलेजमेंट ऐं मां थैंक्स ॾींदुसि पंहिंजे तमामु मोहतरम, तमामु तमामु बहितरीन मोहतरम उस्ताद डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्दुल रहीम। इज़ द फाउंडर ऑफ दी कहिड़ो आहे अंडरस्टैंड अल क़ुरान अकेडमी। उनखे अल्लाह साईं जज़ा ख़ैर नसीब फरमाए ऐं बरकत नसीब फरमाए। उनजे मिशन में जंहिं हिकिड़ो कॉन्सेप्ट डेवलप कयो ऐं उन में सभिनी खे गॾु कई। कहिड़ो कॉन्सेप्ट हुयो? त हुन क़ुर पाक खे सिखण लाइ कुझु पंहिंजा माना यानी उन में जीअं कोर्स सिलेबस ठाही, उहो सम्झाइणु शुरू कई। ऐं जॾहिं मूं उहो जॉइन कयो, वॾी ॻाल्हि इहा आई त उन जो ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त उन इहो सॼो फ्री में कयो बिना पैसनि जे। उन खां अलावा उहो रिसोर्स जेको हुन असांखे, जीअं हाणे स्लाइडियूं आहिनि, हिन ते माण्हू सम्झाए थो पियो त जीअं असां रखूं था पिया यूट्यूब ते, असां ग्रुप ते रखंदा आहियूं PDF,
हर को माण्हू कॾहिं बि ॾिसी सघे थो न। अॼु ॾिसे खणी 20 सालनि खां पोइ ॾिसे हिकिड़ी शइ मौजूदु आहे कंहिंजे लाइ। अहिड़े नमूने सां डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्दुल रहीम, अलाह से हुनखे वॾी हयाती ऐं सिहत ॾे ऐं बरकतूं नसीब फरमाए उनजे कमनि में। त उन इहो कयो त उहे शयूं वेबसाइट ते ठाहे सभिनी लाइ रखी छॾियईं त जंहिंखे जॾहिं वणे उहो क्लास वठी सघे थो पियो, ऐं उन खां अलावा इहो रिसोर्स कॾहिं बि एक्सेस करे सघे थो पियो। अल्हम्दुलिल्लाह असां उनजे ई नक्शे कदम ते हलूं था पिया। रिसोर्स पियो आहे, अलाह साईं कंदो असां वेबसाइट बि इंशाल्लाह ताला पंहिंजी ठाहींदासीं, उन में कुझु शयूं वधीक रखंदा वेंदासीं आस्ते आस्ते, सभु सिंधी में अल्हम्दुलिल्लाह। वॾी ॻाल्हि इहा आहे। उन खां अलावा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त असांजो अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन, तव्हां ग्रुप ते ॾिठो हूंदो, असांजो यूट्यूब जेके असां वीडियो भरियूं था पिया, उन्हनि जो हाणे बाक़ाइदा हिकिड़ो पैटर्न चैनल आहे, तव्हां कंहिं सां बि शेयर करे सघो था पिया, उहो सब्सक्राइब बि करे सघिजे थो पियो, माना उहा चैनल बि बाक़ाइदे आहे, उनमें का तजवीज़ हुजे कोई बि ॾेई सघे थो पियो, का तनक़ीद आहे, का मशवरो आहे, दिलि खोले ॾियो। छो जो जेके क़ुर में बहितरी करणी आहे इंशाल्लाह ताला न, त इहो तनक़ीद खे बि ॾिसबो, तजवीज़ खे बि ॾिसबो इंशाल्लाह ताला, तजवीज़ खे काई बि। त हाणे ॻाल्हि इहा था कयूं त तजवीद आहे क़ुर पाक खे सुठी तरह पढ़ण जा क़ाइदा कानून ऐं उसूल, ऐं इन जो क्रेडिट असांजो उस्ताद आहे जिन असांखे इहा शइ सम्झाई आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिकु ॿिया उस्ताद बि आहिनि जेको मदद वरिती आहे सम्झण में, पर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आस्ते आस्ते करे हिनखे सम्झंदासीं स्टेप वाइज़। ठीकु थियो। क़ुर पाक फरमाए थो पियो सूरह मुज़म्मिल में, सूरह मुज़म्मिल काउं नंबर सूरत आहे, छो जो इहे ख़ासि सूरतूं जेके आहिनि हिन जा नंबर यादि हुजनि। काउं नंबर सूरत आहे, 73 नंबर सूरत आहे क़ुर पाक जी। हुन में आयत आहे हीअ चौथों नंबर। सूरह मुज़म्मिल छा थी चए? या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला क़लीला निस्फहू अविनकुस मिन्हु कलीला। वो थी चए आओ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। माना छा आहे? ए पाण ते, माना ए कपिड़े वेहण वारा, माना ए पाण ते कपिड़े वेहण वारा, यानी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक डायरेक्ट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नाले सां न, पर उन्हनि जी हिकिड़ी सिफ़त सां, उन्हनि जी हिकिड़ी अदा सां नालो ॾेई ॻाल्हाए थो पियो उन्हनि सां। छा थो चए? राति जो उथ। हाणे राति जो उथ पर थोरो, माना जीअं सॼी राति न आहे पर थोरो। पर अल्लाह पाक कहिड़ी ॻाल्हि थो करे थी हली? राति जो अधु या अधु राति खां थोरो घटि आहे, माना राति जो अधु राति पूरी उथ या अधु राति खां थोरो घटि आहे, माना तव्हांजी मर्ज़ी आहे। अल्लाह पाक फ़क़ति इहो ॾे थो पियो उथ, माना राति जो उथ। पोइ राति जो अधु या अधु राति खां थोरो घटि आहे, या अधु राति ते वधाए, या भले अधु राति खां थोरो वधाए। माना अल्लाह पाक केॾी हिकिड़ी, माना सूरह मुज़म्मिल में आयत खे वधीक सम्झबो, पर हिते ॻाल्हि इहा आहे या त उथण खां पोइ थिए छा? अल्लाह पाक चए थो वरतिलिल क़ुरआन तरतीला, ऐं क़ुर ठाहे ठाहे पढ़। इहो हुकुम कंहिंखे आहे? असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, जेको साहिब क़ुर आहे, जिन ते क़ुर पाक नथो आहे। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुर पाक जीअं पढ़ंदा हुआ नमाज़ुनि में, साबन सगोर उन्हनि खे फॉलो कयो, ऐं असांखे बि लाज़िम आहे त असां बि उनखे कोशिशि करे ओहिड़ो फॉलो कयूं। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जेके अरबी आहिनि, उन्हनि खे तजवीद जी ज़रूरत न आहे, उन्हनि खे ख़बर आहे त कीअं पढ़िजे। पर अॻिते हली छा थियो, जो के माण्हू कीअं पढ़ंदा? हाणे जीअं रतिल आहे न, हिनखे ज़ेर ज़बर न हुजे त मां जहिड़ो माण्हू पवंदो रतल क़ुरआन तर तायला, मां त ईअं पढ़ंदुसि। इहो जॾहिं हुननि ॾिठो त क़ुर पाक माना ॿिया अरबनि मां निकिरी ॿियनि मुल्कनि में वियो, त पोइ आलिमनि सगोरनि ॾिठो, मुफ़सरनि ॾिठो, ॿियनि ॾिठो त न, ही त क़ुर ईअं त ग़लति पढ़िबो। पोइ उन्हनि तजवीद ठाही, उन्हनि जा क़ाइदा कानून ठाहिया, उनमें हरकत बि अची वई, उनमें मद शद बि अची वई, इहे सभु उन्हनि कानून ठाहिया। उहो असां सिखूं था पिया अॼु इंशाल्लाह ताला। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में इंशाल्लाह ताला आई हूंदी आहे। हाणे ॻाल्हि ॿ ॻाल्हियूं हिते अलाह पाक हिन सूरत में फरमायो, हिन आयतुनि में, क़यामुल लैल, माना राति जो उथी अलाह जो ज़िक्र करणु ऐं तहजुद जूं नमाज़ूं पढ़णु। 12 तहजुद थींदो आहे, जेतिरो पढ़जनि घटि में घटि 2। ॿियो क़ुर जी तिलावत करणु, ऐं तिलावत हिकिड़ी क़ुर खे ठाहे ठाहे। हाणे क़यामुल लैल त हर कंहिंजे पंहिंजे पाण ते आहे।
असांखे तहजुद पढ़णु खपे। ख़ुदा करे पहिरीं 5 वक़्त फ़र्ज़ पढ़ूं। तहजुद पढ़ी सुबुह जो फ़र्ज़ नमाज़ हली वञे न, इहो तहजुद फ़ाइदे जो न आहे। फ़र्ज़ पहिरीं आहे, जो क़यामुल लैल जी पुछा कान्हे, पुछा फ़र्दनि जी थींदी। इहो त हर कंहिंजे पाण ते आहे, ज़ात ते आहे। हाणे पर क़ुर जी तिलावत जेका आहे उहा बि पंहिंजो पाण ते आहे, पर उनखे त ॿुधाए सघिजे थो न त कीअं सही पढ़िजे। इहो असांजो अॼु मिशन आहे। इनशा ताला ही सेशन आहे, उन खां पोइ 2-3 हफ़्ता अॻिते, 4 हफ़्ता, 5 हफ़्ता जेके बि आया, इनशा ताला असांजो इहो मिशन हूंदो त क़ुर पाक खे सही पढ़ण लाइ हुनजा क़ाइदा ऐं कानून सम्झूं। ठीकु आहे। हाणे इन लाइ इनशा ताला हिकिड़ो ॿ वीडियोज़ ईंदा, जीअं 2 वीडियो ईंदा, हुन में ही अखर ऐं उन्हनि जा मखरज सम्झंदासीं। छा सम्झंदासीं? क़ाइदा ऐं कानून पोइ सम्झंदासीं, पहिरीं हिकिड़ो अखर ऐं उन्हनि जा मखरज छा आहिनि इहो सम्झंदासीं, ऐं हल्का ऐं ॻोरा अखर छा आहिनि इहो बि ॾिसंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ शमसी ऐं कमरी अखर ईंदा, कॾहिं हरकत जूं निशानियूं ईंदियूं, वक़फ़ जूं निशानियूं ईंदियूं, तिलावत दौरान वक़फ़ जा क़ाइदा ईंदा, कलकलो ईंदो, गुनू ईंदो, नून ऐं मीम साकिन जा ॿिया क़ाइदा ईंदा, पोइ वक़फ़ ईंदो, सिधे तिलावत जो। इहे सभु शयूं ॾिसंदासीं। इनशा ताला वीडियोस ते नंबर ॾींदा वेंदासीं त आईंदा लाइ जीअं इहा सीक्वेंस में शइ हुजे, ऑर्गेनाइज़ हुजे, त जेके जेको वीडियो जेका ज़रूरत सम्झ जी हुजे इनशा उहो वीडियो वञी ॾिसे। हींअर इनशा ताला अखर ऐं उन्हनि जा मखरज ऐं ॿियो हल्का ऐं ॻोरा अखर, इन्हनि ते इनशा हिकु या 2 वीडियो ठहंदा। टोटल घणे क़दुरु सां इनशा ताला 16 या 20 या 22 वीडियोस ठहंदा इनशा। हाणे हलूं था पिया पंहिंजे अॼु जे टॉपिक ते, कहिड़ो? अखर ऐं उन्हनि जा मखरज। पर अॼु मखरजनि ते न हलंदासीं, अखर ऐं उन्हनि जा क़िस्म ॾिसंदासीं। कीअं? हा ॾिसो, अखर खे अरबी में चइबो हर्फ़, चवंदा आहियूं न असां हर्फ़। पर पर असांजे हिननि क्लासनि में हिकिड़ो लफ़्ज़ असां ॿुधंदा आहियूं, इराब। इराब उहो थींदो आहे त कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िरी अखर जे मथां जेका निशानी हुजे उनखे इराब चइबो। त हिन में इराब कहिड़ो आहे? दम तैन आहे। माना हिन में इराब कहिड़ो आहे? ही पेश आहे या दम आहे। ठीकु आहे। हिन में दम तैन आहे, 2 पेश। ॻाल्हि इहा आहे, असां जॾहिं बि हाणे क़ुर शरीफ़ खे सिखण जे लाइ आयतुनि खे असां कोशिशि इहा कंदासीं त आख़िरी अखर ते कहिड़ी निशानी अचे थी पई उनखे बि पढ़ूं, छो जो हुन सां वॾो फ़र्क़ु पवंदो सम्झाइण में असां। हीउ छा आहे? अखर खे छा चइबो आहे? हरफुन। हरफुन न, हरफुन। ऐं ही अखर आहे। ऐं ही ॾिसो, ही रा खे ज़बर अची वई त छा थियो? अखर। अखर माना हिकु, अखर माना खोड़ अखर। अखर अखरनि खे छा चइबो? हरूफुन। माना जमा थी वियो, हरफुन हरूफुन, इहो सम्झणु खपे। हिकु त जमा थी वियो। हाणे असां ॾिसूं था पिया त अल्फाबेट जेका आहे अरबी जी, उनखे छा चवंदा आहियूं असां? हुरूफुल हिजा। हुरूफुल हिजा, हिजे करण वारा अखर। कहिड़ा अखर आहिनि असांजा? इहे ॾिसो, पहिरियों आहे अलिफ, ही छा आहे? बा, ही छा आहे? ता, ही छा आहे? सा, ही छा आहे? जीम, हा, खा। अहिड़े नमूने सां दाल, दाल, रा, ज़ा, सीन, शीन, सौद, दौद, तौ, ज़ा, हीअं हलंदा ईंदा आख़िर में। ऐं हिते अची जेको आहे, हिते हिकिड़ो अखर खुटल आहे, ही छा आहे? हा ऐं या। हिते कहिड़ो अखर आहे? ही जेको हिन में कोन्हे को, उहो कहिड़ो आहे इहो? ही घणा अखर आहिनि? ही 28 अखर आहिनि। ऐं हिन में ही टोटल 28 अखर आहिनि। पर हिते हिकिड़ो ॿियो अखर आहे, उहो जॾहिं ईंदो, उहो ईंदो हमज़ा। ऐं हमज़ा बि हिकिड़ो अखर आहे, त पोइ इहे टोटल घणा थी वेंदा? 29। जे हमज़ा न आहे त 28 अखर आहिनि, हमज़ा अची वियो त 29 थी वेंदा। इहो हमज़ा छा आहे? अलिफ मां हमज़ा ठहंदो आहे। अलिफ मां हमज़ा ठहंदो आहे, असां सिखूं था हींअर थोरो। पहिरीं पहिरीं इहा ॻाल्हि सम्झणु खपे। 28 अखर आहिनि, जॾहिं अलिफ मां हमज़ा आयो त 29 अखर बि अची वियो। त हाणे टोटल घणा थी विया? 29 अखर। पर अदरवाइज़ जेकॾहिं तव्हांखे को चए त अरबी में घणा अखर? 28 चइबा आहिनि। हाणे हे मिसाल था खणूं, हिकिड़ा अखर आहिनि बा, त, बे ते जीम। सिंधी में असां हिनखे छा चवंदा आहियूं? बे ते जीम, ईअं चवंदा आहियूं न। अरबी में हिनखे बे ते जीम न चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? बा
ता ऐं जीम। माना तव्हां ॾिसो त ही बे ऐं ते जेका सिंधी में आहे, अरबी में हिनखे बा ऐं ता चइबो आहे, पर जीम जीम ई रहियो। पोइ असांखे कीअं ख़बर पए हिनखे असां जा छो था चऊं? इहो असांखे कीअं ख़बर पए त कंहिंमें बा चइबो या आ चइबो, ता चइबो, ना चइबो, कीअं? उनजो हिकिड़ो कानून आहे। कहिड़ो? ॾिसो, हिन था पढ़ो, जेको अखर सिंधी में या ते ख़तम थिए उनखे छा कबो? अलिफ ॾेई पढ़बो। नोट कयो प्लीज़, जेको अखर सिंधी में या ते ख़तम थिए उनखे अलिफ ॾेई पढ़बो। कीअं? ॾिसो, बा खे सिंधी में चइबो बे, त अरबी में थींदो बा। छो जो ॾिसो हीअ या आहे न, हीअ अलिफ थी वेंदी। ता खे सिंधी में ते चवंदा आहियूं, अरबी में ता। पर जीम जो ख़तम छा थियो? तो ते मीम ते। या ते ख़तम न थियो, इहो जीम ई रहंदो। अहिड़े नमूने सां इहो थी वियो। हाणे ठीकु थियो, इहा ॻाल्हि थी वई हरूफुल हिजा चइबो हिननि खे। हाणे अलिफ ऐं हमज़ा में फ़र्क़ु ॾिसूं। असां चयोसीं न अलिफ मां हमज़ा ठहंदो आहे, इहो फ़र्क़ु ॾिसूं कहिड़ो आहे। अलिफ ऐं हमज़ा साॻी ॻाल्हि न आहे। अलिफ ऐं हमज़ा में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? ॾिसो, सेकंड सेकंड, हिन में असांखे लिखणो पवंदो हिते हमज़ा, हिन में लिखणो पवंदो हिते अलिफ। सॉरी, ये अलिफ। ठीकु थियो? वरी हलूं था पिया हिते। पहिरियों असां ॾिसंदासीं अलिफ छा आहे। माण्हू खे कंहिंखे का ख़बर न हूंदी त अलिफ जी बि का अहमियत आहे, कीअं आहे, या अलिफ छा आहे। जिन खे ख़बर हूंदी अल्हम्दुलिल्लाह, जिन खे न आहे अॼु इंशा अल्लाह ताला ख़बर पवंदी त अलिफ ऐं हमज़ा में फ़र्क़ु कहिड़ो आहे। ठीकु आहे? हाणे ही ॾिसी आयासीं असां। ठीकु थियो? उन खां पोइ अलिफ ऐं हमज़ा में फ़र्क़ु। हाणे अलिफ छा आहे? अलिफ ते हरकत कान्हे थींदी, उहो अखर खे डिघो करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। उहो लफ़्ज़ जे विच में ईंदो आहे या आख़िर में ईंदो आहे, शुरू में न ईंदो आहे। अलिफ लफ़्ज़ जे विच में ईंदो या आख़िर में। मिसाल ॾिसूं, लफ़्ज़ ईमान, ॻाढ़े अखर में ॾिसो अलिफ लिखियो पियो आहे। ईमान, इंसान, दुखान, सूरत दुखान। इहदिना चवंदा आहियूं असां, जो आख़िर में आयो आहे, हिते विच में आयो आहे। दुनिया चवंदा आहियूं असां, आख़िर में आयो आहे अलिफ। ठीकु थियो? शुरू में न आयो आहे। हाणे ॾिसो छा कयो आहे अलिफ? हिननि अखरनि खे डिघो कयो अथई। कंहिंखे? मीम खे कयो अथई मा, सीन खे कयो अथई सा, खा खे कयो अथई खा, खैर खे खा, नून खे ना, या खे या। माना उन ये खे डिघो कयो आहे, या करे छॾी। अलिफ जो कमु छा आहे? अखर खे डिघो कंदो आहे बस। हिन ते ॾिसो का हरकत कान्हे का। हमज़ा छा आहे? हमज़ा आहे, हिनखे चइबो आहे, हीअ निशानी आहे हमज़ा जी, हिनखे चइबो आहे हमज़ा अलिफ। हमज़ा या हमज़ा अलिफ करे चइजे। छा थींदो आहे त जॾहिं बि अलिफ ते ज़ेर अचे, ज़बर अचे या पेश अचे, ज़ेर माना कसरा, ज़बर माना फतहा, पेश माना दम, उहा निशानी ईंदी त उनखे अलिफ न चइबो पर हमज़ा अलिफ चइबो। ऐं हमज़ा जेको आहे या हमज़ा अलिफ लफ़्ज़ जे शुरू में ईंदो आहे, विच ऐं आख़िर में न ईंदो, शुरू में ईंदो। या पर मतिलबु शुरू में ईंदो आहे ख़ासि तौर ते। हाणे ॾिसो ही ईमान, अलिफ आयो न, ही कसरा आहे हिन में, हमज़ा ज़ेर ए, ईअं पढ़ाईंदा आहिनि। अल्लाह, हमज़ा ज़बर अ, उलाइक, हमज़ा पेश उ। इहो फ़र्क़ु आहे। जॾहिं बि शुरू में इहो अलिफ ते माना अलिफ खे ज़ेर ज़बर पेश या कसरा फतहा दम ईंदी, उहो अलिफ न हूंदो, उहो हमज़ा अलिफ थी वेंदो। ठीकु थियो? हिकिड़ी ॻाल्हि। पोइ हाणे अचूं था अखरनि जे क़िस्मनि ते। इहा ॻाल्हि तमामु अहम ई जेका सम्झण जी। अखर टिनि क़िस्म जा थींदा आहिनि। अखर आहिनि कुल घणा? 28। हमज़ा गॾायो त 29। पर अखरनि जा क़िस्म घणा आहिनि? 3 आहिनि अरबी में। हिकिड़ा हूंदा आहिनि माना इहे पढ़ाई जे लिहाज़ खां, लिखण जे लिहाज़ खां न, पढ़ाई जे लिहाज़ खां हल्का अखर, ॿिया हूंदा आहिनि ॻोरा अखर। टिया हूंदा आहिनि कहिड़ा? कॾहिं हल्का कॾहिं ॻोरा। ठीकु। हाणे
हल्का अखर अंग्रेजी में चवंदा आहियूं लाइट लेटर्स, अरबी में चवंदा आहियूं तख़फ़ीम। ॻोरा अखर खे छा चवंदा आहियूं हेवी लेटर्स, ऐं उनखे छा चवंदा आहियूं अरबी में तरक़ीक़, तरक़ीक़। हाणे हल्को या ॻोरो हुजण जो मतिलबु इहो न आहे त को वज़न वज़न वधीक आहे, हिकिड़ो अधु किलो आहे हिकिड़ो अधु पाव आहे, न। हल्को या ॻोरो हुजण जो मतिलबु इहो आहे त इहा अखरनि जी सिफ़त आहे। इहा हल्का आहिनि की ॻोरा आहिनि, इहा हिन जी सिफ़त आहे। पर सिफ़त जो मक़सदु छा थींदो आहे आख़िर? मक़सदु छा आहे पोइ? मक़सदु इहो आहे त हल्का अखर माना हल्को आवाज़ थींदो, ऐं ॻोरा अखर माना ॻोरो आवाज़ करे कढिबो। उहो कीअं, उहो असां सिखंदासीं इनशा। ठीकु आहे। त ॻाल्हि सम्झण जी आहे त घणे क़िस्म जा अखर आहिनि? टे। हल्का, ॻोरा, टियां कहिड़ा आहिनि? कॾहिं हल्का कॾहिं ॻोरा। कुल 28 अखर आहिनि। ॻोरा अखर कहिड़ा आहिनि? तौ, ज़ा, स्वाद, दाद, गैन खा, ऐन न आहे, गैन खा जंहिंमें नुक़्तो आहे, ऐं क़ाफ। ही घणा अखर थिया? 7। इहे ॻोरा अखर आहिनि, क्लियर कट ॻोरा, माना हिननि जो आवाज़ ॻोरो हूंदो आहे। हल्का अखर कहिड़ा आहिनि? ॻोरनि अखरनि खां अलावा बाक़ी सभु हल्का अखर आहिनि। ठीकु आहे। यानी जेके हल्का ऐं ॻोरा आहिनि उन्हनि खे बि अमूमन माना असां हल्का अखर माना लाइट लेटर्स में रखंदा आहियूं। इन करे ॻोरनि खां अलावा बाक़ी सभु छा में ईंदा? हल्का अखर थींदा। यानी 19 चइजो असां ईअं हल्का अची क्लियर कट जेकॾहिं असां चऊं त 19 अखरनि जेके हल्का आहिनि, पोइ छा थींदो? 19 में 7 घणा थिया? हे थिया 26। बाक़ी 2 अखर रहनि था पिया। ठीकु आहे। कॾहिं हल्का जेकॾहिं ॻोरा आहिनि, उहे 2 अखर आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? लाम ऐं रा। इहे 2 कॾहिं हल्का कॾहिं ॻोरा। 28 अखर थी विया। 19 ॿ 21 ऐं 7 28। त ॻोरा अखर घणा आहिनि? 7। कॾहिं हल्का कॾहिं ॻोरा 2, बाक़ी सभु हल्का अखर। ठीकु थियो। हाणे उहे कहिड़ा अखर आहिनि अचो ॾिसूं। ही थियो 28 अखर। इन्हनि मां 7 ॻोरा 2 हल्का आहिनि। पहिरियों कहिड़ो आहे? त्वा, इहो ॻोरो। ॿियो ज़्वा, ॻोरो। स्वाद, ॻोरो। द्वाद, ॻोरो। पंजूं खा, ॻोरो। छहों गैन, ॻोरो। ऐं सतूं ही क़ाफ, ॻोरो। उन खां पोइ ही लाम, कॾहिं हल्को कॾहिं ॻोरो। इहो लफ़्ज़नि किथे इस्तेमालु थींदो उन खां पोइ ख़बर पवंदी। उन खां पोइ रा। ठीकु थियो। इहे 2 थिया, माना 7 ॻोरा 2 हल्का। माना 2 कॾहिं हल्का कॾहिं ॻोरा। हिते असां पंहिंजो इन्हनि ते पंहिंजो असां सेशन ख़तमु था कयूं पिया। इनशा ताला हल्के ऐं ॻोरे अखर जी सम्झ में अची वई त पोइ इनशा बाक़ी अॻिते हली इनशा ताला ॿिए सेशन में मखरज ॾिसंदासीं। असांजी कोशिशि इहा त वीडियो घटि हुजे जीअं माण्हू आसान सां का शइ कंहिंखां मिस न थिए तजवीज़ में। इन करे असां हिते पंहिंजी रिकॉर्डिंग बि पूरी था कयूं पिया ऐं पोइ सुवाल ऐं जवाब ते